ميرپوربٺورو में शहरी اتحاد पारां शहर में वधंदड़ بدامني منشيات जे विकरे 11 ऐं 12 दर्जे जा क्लास न हलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहरी इतिहाद जे अॻवाननि ॾाढा इस्माइल शोरो, फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, कासिम रंगरेज़ ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल बैंक चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाननि चयो त पुलिस जी नाअहली सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मोटरसाइकिल चोरियुनि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। मंशियात जे विकरे सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। एहतजाजकंदड़नि चयो त गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल मीरपुरबठौरो में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां 11 ऐं 12 दर्जे जा क्लास न हलण करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे, पर तालीम खाते पारां को बि तदारुक नाहे थी सघियो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहर में वधंदड़ बदमनी ते कंट्रोल करे पुलिस जी सरपरस्ती हेठि सरेआम हलंदड़ मंशियात जो ख़ात्मो आणे 11 ऐं 12 दर्जे जा क्लास शुरू कराया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk